होप टूरिस्ट ग्रुप नौशर फिरोज़ जे तरफ़ां सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो असां जुमे ते शाम जो तक़रीबन राति जो 10 बजे नौशर फिरोज़ मां निकितासीं। 24 कलाकनि जे सफ़र खां पोइ हिन वक़्तु असां मर्दान में तूरो होटल आहे, राति उते हुआसीं। ऐं हीअ हितां जी मर्दान जी तमामु सुठी होटल आहे। ऐं कल्ह जेके दोस्त थकियल टुटल रस्ते जा वॾो सफ़र हो, राति ॾाढो मज़े सां निंड कयनि। ऐं हाणे अॼु जो असांजो प्लैन हितां अॻिते निकिरण जो आहे चित्राल जी तरफ़। ऐं जिथे जिथे इंशा अल्लाह ताला वेंदासीं उतां जो मंज़र हाल अहवाल तव्हांखे ॾींदा हलंदासीं। बड़ा अच्छा लग रहा है। सिंध की सकाफत को देख के सर बहुत ही अच्छा महसूस हो रहा है। सिंध के लोग बड़े अच्छे हैं, मोहब्बत करने प्यार करने वाले लोग हैं।